थियो छा थई सवेरे खां हिते वेठी आहीं माई सफ़ा अख बूट थी वई आहीं माण्हू आए गे जी आदर भा कंदो आहे कोई चांहि चुके जो त मूंखे ख़बर आहे तूं पुछंदी ई कान पर माण्हू खिकारींदो त आहे तूं भली करे आहे जी करे आहे न बस ये शरड़ 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 ये बोहारी जी लगी पई अथई तूं थड़ वेठी बूथ में हणी भापले तो या ॻाल्हि त ॿुधी हूंदी त थधो घड़ो पाण खे पाण छांव में रखराईंदो आहे मूंखे तानू ॾियण खां पहिरीं तूं पंहिंजे पाण खे ॾिस आई शुक्र आहे मुंहिंजे रब जो अल्लाह जा करम आहिनि ऐं मुंहिंजा पान त थी हीअ ही सफ़ा धोतल पोतल साफ़ सुथरा आहिनि अड़ी हाणे ॻाल्हि ॿुध तूं पंहिंजी छोरी ते चङी तरह नज़र रख हा किथे पंहिंजी पोती मेरी न करई अॻे ख़बर अथई न खानदान जो नालो केॾो न रोशन कयो अथसि ख़बर अथई सॼी ख़बर अथई भापले मां तुंहिंजी ज़ुबान कढी रखंदमि ख़बरदार जो मुंहिंजे धीउ जे लाइ को लफ़्ज़ ॻाल्हायो अथई बस कर हाणे बस कर घणो न विफल मूंखे सम्झाइण जे बदिरां पंहिंजी चालियूं सही कयो हा नज़र रखो पंहिंजो पाण ते सॼे घर ते हा मूंखे थी तूं छा चवी ॻाल्हि त ॿुध मूंखे त लॻे थो तोखे ख़बर आहे पर हल तोखे ख़बर कान्हे तोखे का कल ई कान्हे सॼे ॻोठ खे ख़बर आहे तो वारी छोरी वरी ने शाह मुराद जे घर ओ पेरड़ा पाइण शुरू कया आहिनि तूं चई न छा असां माउ पीउ ॼाणू असांजी धीअ ॼाणे आई है आई आ न पैर ते हां आई औलाद जो पुठ भरायूं करे उन्हनि जो खानो ख़राब तव्हां हथनि सां त कयो भापले हिकिड़ी ॻाल्हि पुछे तूं न एॾे हद दर्जे जी बेफज़ीलती ऐं निमक हराम छो आहे मुंह में को नक पथई या कोन थई शहज़ादी हाणे मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी कन खोले ॿुध ऐं पंहिंजे दिलि ते लिखी बि छॾ अॼोकी तारीख़ अॼोको ॾींहुं ऐं ही टाइम ही जेका फापुल अथई न कर्ज़ व्याज समेत मोटाए ॾियण वारी अथई खबर आहे तुंहिंजी हाणे तेरी का न त ये वोर पट गंजो करे न मोकिलियई बी त आई छुट्टी थी पई ख़ुदा शुक्र तो कयो आहे घर वेठे आई बाच में दी दिख आई हां छत्ती थी पई आई छा छतन वारा चकती आणी छत्ती आई छा ख़ुदा पुजंदई तो सा ये कणो पमदो तू ता ये मीदिया कोन तुंहिंजो यो मथो फाड़े न बा धकणो पवंदो वाहे लॻई का ख़ुदा ॾिसई वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।